अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ है तव्हां सां गॾु तव्हांजो पंहिंजो मूंखे चवंदा आहिनि उर्स नारे जो। दोस्तों अॼु 21 सेप्टेम्बर, जी हाँ 21 सेप्टेम्बर 2021 सेप्टेम्बर 2021 में असां दाख़िल थी चुका आहियूं। पर असां बुनियादी हक़ जेको असांजो आहे तालीम, जंहिंखां असां महरूम आहियूं। ख़ासि करे असां ॻाल्हि कयूं त असांजी सिंध हुकूमत जी, त सिंध हुकूमत दावाऊं तमामु वॾियूं कयूं। 13 खां 14 साल गुज़री चुका आहिनि स्पेशली पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत खे, पर तालीम खां अञा ताईं असां महरूम आहियूं। कुझु ॾींहं पहिरीं खुली कचहरी थी ठटे ज़िले में, जंहिंमें तालीम जे हिकिड़े बाला ऑफिसर वॾे प्यार सां एतिराम सां चयो त बिल्कुलु सभु कुझु ठीकु आहे। 1500 स्कूलनि मां सिर्फ़ु 750 स्कूल बंदि आहिनि, बाक़ी सभु ठीकु आहे। मुंहिंजे पासे में जेको नौजवान वेठो आहे, इन हिकिड़ो ठीको खयो आहे, जंहिंखे पाण चऊं सिंधीअ में ठीको खयो आहे। ठीको त सभिनीनि जो आहे, पर हीउ चरियो माण्हू आहे जंहिंखे दुनियादारी जी कोन्हे, सिर्फ़ु तालीम जी आहे। उहो आहे मोहम्मद अली खटक। ऐं उन सां गॾोगॾु सिंधी, हिन जी पश्तो ज़ुबान आहे, पर हिन जी सिंध सां मुहबत, सिंधियत सां मुहबत ऐं हिन धरतीअ सां मुहबत, उनजो सबूत इहो आहे त 7 साल गुज़री चुका आहिनि। 2014 खां स्टार्ट कयो आहे इहो एहतजाज। हीअ पटी तव्हां ॾिसो पई, इहा पटी ॿधी पई आहे, कंटिन्यूस इहा पटी ॿधल आहे। त अॼु असां कोशिशि कंदासीं त मोहम्मद अली जा जेके अहसासात जज़्बात उहे तव्हां ताईं पहुचायूं। उर्स नारे साहब जहिड़े तरीक़े से तव्हां इंट्रो ॾिनो आहे तमामु फास्ट, आउं बि कोशिशि कंदुसि हुन तरीक़े सां तव्हांखे जवाबु ॾियां। तव्हां जेको इहा ॻाल्हि कई खुली कचहरी में, जेको DO साहब आहे रहीम सुमरो साहब, वाक़ई इहे वॾे हिकिड़ो फ़ख़्र सां, वॾे कॉन्फिडेंस सां इहो एतिराफ़ हुन कयो त साईं सिर्फ़ु 750 स्कूल बंदि आहिनि, बाक़ी सभु ख़ैरु आहे। आउं हुते मौजूदु हुउसि, हिन शइ खे मूं पंहिंजे फेसबुक ते लाइव हलायो आहे। हीउ उहो फिगर आहे जॾहिं मूं 7 साल पहिरीं एहतजाज शुरू कयो ते, त हिकिड़ो इदारो आहे असर पाकिस्तान, उन इहा सर्वे पेश कई हुई। हुन चयो त 750 स्कूल बंदि आहिनि। उन तां हुन लफ़्ज़ तां मूं एहतजाज शुरू कयो आहे। 7 साल गुज़रण खां पोइ वरी बि DO साहब जेको इहो एतिराफ़ कयो आहे त वाक़ई 750 स्कूल बंदि आहिनि। उन खां पहिरीं एतिराफ़ कोन कंदा हुआ, उन खां पहिरीं चवंदा हुआ ई NGOs वारा कूड़ था कनि, हीअ सहाफ़ी असांखे ब्लैकमेल था कनि, हीअ समाजी माण्हू मिली पंहिंजी दुकानदारी था हलाइनि, अहिड़ी क़िस्म जी ख़बरूं कंदा हुआ। पर आउं सलाम पेश करियां त रहीम सुमरो इहो जेमखाने में ॻाल्हि खे मञियो त 750 स्कूल बंदि आहिनि। त अर्ज़ु इहा आहे त 750 स्कूल तमामु वॾो फिगर आहे। हिकिड़ो स्कूल बंदि थियणु माना हुन ॻोठ में जेका 200-250 ॿार रहनि था, उनजो मुस्तक़बिल तारीख़ आहे। पर वरी मुंहिंजे एहतजाज जे पोयां वॾो जेको हिकिड़ो दर्द या मसइलो, उहो बि आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हूअं त सॼी सिंध असांजी जेको आहे, असांजो सूबो आहे, असांजी सरज़मीन, सॼो पाकिस्तान असांजो मुल्क आहे, वतन आहे पाकिस्तान प्यारो, सॼी दुनिया असां इंसाननि जे लाइ अला ठाही आहे। पर ख़ासि ठटे जी आउं ॻाल्हि कंदो हलां त असांजी बचपन खां होश संभालियो, असां किताबनि में पढ़ियो, असां वॾनि खां ॿुधो त हिकिड़ो दौर हो त ठटो हिकिड़ो तालीम जे ऐं तमदुन ऐं तहज़ीब में वॾो हिकिड़ो शाहकार ज़िलो, माना आस पास जा जेका मुल्क आहिनि उन में जेको पैसे वारा माण्हू हूंदा हुआ, अमीर माण्हू हूंदा हुआ, उहो पंहिंजे बच्चनि खे ईअं जेको आहे ठटे ॾांहुं मोकिलींदा हुआ। जीअं अॼुकल्ह जा दौर जा माण्हू, अॼुकल्ह जा मिनिस्टर पंहिंजे ॿारनि खे ऑक्सफोर्ड ऐं लंदन मोकिलींदा, हुन टाइम जा माण्हू पंहिंजा औलाद खे ठटे मोकिलींदा हुआ। ऐं उनजी निशानियूं आहिनि, मखदूम मोहम्मद हाशिम ठटी बि मौजूदु आहे, उनजो मक़बरो मौजूदु आहे, उनजी किताबूं अॼु बि इस्तांबुल जे लाइब्रेरी ऐं यूनिवर्सिटी में पढ़ाई वेंदियूं आहिनि। अहिड़े शाहूकार ज़िले जो हाल इहो आहे त ठटे खे जेको रैंक जे अंदरि पाकिस्तान जे 145 ज़िले में 139 नंबर ते आयो। रुगो 6 ज़िला असांखां हेठि हुआ, बाक़ी असां सभिनि खां हेठि हुआसीं। सिंध जे 32 ज़िलनि में ठटो 29 नंबर ते हो, यानी 3 ज़िला सिर्फ़ु असांखां हेठि हुआ। हालांकि कराची खे वेझो आहे, सिंध जे दारुल हुकूमत खे वेझो आहे, त ऐं तमामु इन में दरिया, इन में ज़मीनूं, इन में आबो हवा, हर लिहाज़ सां रिच ज़िलो आहे, पर तालीम तबाह आहे। त हिन सूरत हाल ते मूं पंहिंजो एहतजाज मल्हायो, हुनखे मूं तालीम जो क़तल करार ॾिनो, ऐं हिन वक़्त जो मूं पंहिंजो स्लोगन अॼु ॾिनो आहे। ऐं ॿुधाईंदो हलां त आउं हर साल स्लोगन चेंज कंदो आहियां। जेकर सिंध जे अंदरि गुज़िरियल सालनि खां, सिंध के अंदरि गुज़िरियल साल खां कल्चरल डे मल्हायो वेंदो आहे, त कल्चरल डे जो बि जेको आहे स्लोगन चेंज हूंदो आहे। केॾी महिल हुनखे तालीम सां जोड़ींदा आहिनि, केॾी महिल हुनखे जेको आहे पंहिंजे तारीख़ी मागनि सां जोड़ींदा आहिनि, केॾी महिल हुनखे ॿोली सां जोड़ींदा आहिनि। त मूं जेको पंहिंजो तालीम जो ऐं नारो ॾींदो आहियां, हर साल तब्दील हूंदो आहे। मूं पहिरीं साल में चयो तालीम जो क़त्लेआम बंदि करियो, पोइ मूं हिकिड़े चकर इहो पंहिंजो नारो ॾिनो त किथे आहे सिंध में तालीमी एमरजेंसी। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह असम्बली फ्लोर ते चयो त मूं सिंध में तालीमी एमरजेंसी नाफ़िज़ करे छॾी। हुनखे साल पूरो थियो, हुन ते अमल कुझु कोन थियो, त पोइ मूं चयो त वेयर इज़ एजुकेशन एमरजेंसी। अहिड़े ई तरीक़े सां मूं हिकिड़े चकर नारो ॾिनो त सरकारी स्कूल असांजा स्कूल, गवर्नमेंट स्कूल इज़ आवर स्कूल। ऐं हर साल ते, हर 7 साल ते आउं पंहिंजो नारो तब्दील कंदो आहियां ताकी माण्हू में मोटिवेशन वधे। हिन भेरे कहिड़ो नारो आहे? तालीम खपे, ताला न खपनि, स्कूल खपनि, वाणा न खपनि। हीअ पोयां मुंहिंजे पेना फ्लैक्स ते लॻल आहे। आउं चवां थो हींअर तव्हां पाण सभु जेका दोस्त वेठा आहियूं, पाण वटि गाॾियूं मौजूदु आहिनि, मोटरसाइकिलूं, कारूं मौजूदु आहिनि, पाण हलूं था हितां जाम ब्रांच ते, पाण हेॾां हलूं था ग़ुलाम उल्ला ते, पाण छतो चंड हलूं था,
तव्हांखे आउं डायरेक्ट अहिड़े स्कूल ते वठी वञी सघां थो जंहिंमें भूसो पियो आहे, जंहिंमें मुर्गियुनि जो फीड पियो आहे, जंहिंमें जेको आहे जानवर बधा पिया आहिनि। त हीअ सूरत हाल आहे जंहिं ते मूं पंहिंजो एहतिजाज कयो। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त हुकूमत जा कुझु माण्हू चवनि था त हे मोहम्मद अली जहिड़ा चरिया माण्हू आहिनि, इन्हनि जी का हैसियत ई कोन्हे, इन्हनि जी का औकात ई कोन्हे, इन्हनि जे एहतिजाज सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? त वाक़ई जॾहिं को फ़र्क़ु कोन थो पए त पोइ 7 साल छो तूं पंहिंजो मथो पियो फटाईं? ठीकु आहे साईं, आउं चवां थो मकली जे शहर में हेडक्वार्टर में हीअ टैक्सी स्टॉप आहे, हीअ धरने मुज़ाहिरे जी जॻह कोन्हे। इते पाण 3 माण्हू वेठा आहियूं ऐं सोशल मीडिया ते सॼी दुनिया असांखे ॿुधे पई, मोटिवेशन अचे पई। 35 साल का तबाह हाल तालीम जो निज़ाम सही थिए त मथां हुन में 35 साल लॻनि, त 35 साल में सिर्फ़ु मूंखे 7 साल थिया आहिनि। जेकॾहिं मुंहिंजी हयाती 35 साल हूंदी आहे अञा बि, त मुंहिंजो एहतिजाज जारी रहंदो ऐं मुंहिंजे हिन पैगाम में तमामु माण्हुनि में हिन समाज में हिकिड़ो पोयां माण्हू ॿियो उथी पियो, हुन मुंहिंजी पोइवारी कई त हीअ अमल हलंदो रहंदो। ऐं असांजे हथ में हूंदो आहे सिर्फ़ु जीअं मौज़न हिन साम्हूं जामा मस्जिद में मौज़न आज़ान ॾिनी, हिते 3000 माण्हू मौजूदु आहे पर निमाज़ पढ़ण लाइ सिर्फ़ु 50 या 100 माण्हू विया। मुंहिंजो कमु आहे इहो माण्हू खे आगाही ॾेई सघां थो, सुजागी ॾेई सघां थो, बाक़ी केरु अमल करे थो नथो करे, बाक़ी हुकूमत केतिरी अमल करे थी उहो बि तव्हां ॾिसो। हीअ पटी यादि ॾियारींदी आहे, ऐं किथे बि हूंदो आहे शादी मुरादी हर जॻह ते मूंखां हिकिड़ो त माण्हू सुवाल कंदा आहिनि तो पटी छो ॿधी आहे, त आउं साॻे जेको तव्हांजे अॻियां तक़रीर पियो करियां, हीअ तक़रीर मूं मुख़्तलिफ़ जॻहनि ते कई आहे। इवन त जेको आउं हिकिड़े छते चंद में पेट्रोल भरायां, मूंसां गॾु मुंहिंजी वालदा वेठी हुई, त हुन पेट्रोल भरण वारे चयो त यार तूं 2 महीना पहिरीं तव्हां वियो पे साॻे तोसां अम्मा वेठी हुई, तोखे पटी बदलवी आहे, 2 महीने खां पोइ वरी तोखे बदल आहे, मसइलो छा आहे? त मूं वरी मोटरसाइकिल बंदि करे छॾी, मोटरसाइकिल में लही वियुसि, अम्मा खे बि इशारो ॾिनमि, पोइ मूं हुन मोटरसाइकिल पेट्रोल भरण वारे खे पूरी ॻाल्हि ॿुधाई। उनजो नतीजो कहिड़ो निकितो? उन मोटरसाइकिल में पेट्रोल वञण वारे मूंखां नंबर घुरियो, मूं नंबर हुनखे ॾेई छॾियो। पोइ हुन मूंखे कुझु ॾींहं खां पोइ फ़ोन कई, चई हुन टाइम तव्हां सां गॾु अम्मा बि मूं वधीक कोन ॻाल्हायो, जेको ॻाल्हायो तव्हां ॻाल्हायो, हाणे आउं ॻाल्हायां थो। चई छतोचंड में फलाणी जॻह ते मुंहिंजो स्कूल आहे, जाखरनि जे ॻोठ में, हिजबनि जे ॻोठ में, उहो स्कूल बंदि लॻो पियो, ऐं चाहियां थो तव्हां हुते अचो उनजी कवरेज करियो। त हीअ मुंहिंजी हिकिड़ी तबलीग हिन सां कंटिन्यू हले थी। अक्सर जेके एहतिजाज लाइ कारियूं पटियूं हूंदियूं आहिनि, तव्हांजी कारी मां ई साई थी वई आहे, इन जो छा मक़सदु? बिल्कुलु, मूं 21 सितंबर 2014 ते कारी पटी ॿधी हुई, जेको कंटिन्यू 5 साल ताईं बदल हुई। उन 5 साल जे दौरान तव्हां जहिड़े दोस्तनि इलाही मूंखे कारी पटी तां रोकियो, मना कयो, ऐं उनजो मना करणु पंहिंजी जॻह ते, पर हक़ीक़त में ख़ुदि आउं बि डिस्टर्ब हुउसि। माना मुंहिंजे डिस्टर्ब थियण जा इलाही मामला हुआ। उन में 2 मामला आउं तव्हां सां शेयर कंदुसि। हिकिड़ो मामिलो इहो हो त हैदराबाद में असांजे माइटनि जी शादी हुई, ऐं हुते वियुसि त हुते फॾो थी वियो। माना हुननि चयो त भाई तव्हां संग राज़ी ख़ुशी सां ॾिनो आहे, हिन में को मसइलो आहे? असां राज़ी ख़ुशी सां ॾिनो आहे। चए पोइ हीअ माण्हू कारी पटी ॿधी आयो आहे। पोइ वॾो चयो त मामिलो करिणो पियो। बीहां तव्हांखे मिसाल ॾींदुसि, सीनियर सहाफ़ी शबीर भट्टी हिते वेठो आहे। असांखे ठटे में हिंदू पंचायत कौंसिल जी दावत हुई, सभु सहाफ़ी प्रेस क्लब मकली असां वियासीं, उते मूंखे जले वरितो। हीअ वेठो आहे, हुन चयो अलाए कहिड़ो माण्हू एहतिजाजी अची वियो। इलाही मुश्किल सां हिन शबीर भट्टी ॿियनि दोस्तनि मुंहिंजी ज़मानत कराई। आख़िरी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त आउं इस्लामाबाद वियुसि कराची एयरपोर्ट खां। उन ॾींहं में इमरान ख़ान जेको आहे उहो नवाज़ शरीफ़ जे बारे में बारे वेठो, जॻह जॻह ते धरनो त कई, त मूंखे एयरपोर्ट ते जले वरितईं। त कयो, इहे बि हुकूमत नवाज़ शरीफ़ जी हुई न, उहो अपोज़िशन में हुन एहतिजाज ते कयो त मूंखे जले वरितऊं, त तूं कारी पटी ॿधी जहाज़ में छो पियो चढ़ी? त अहिड़ा मामला मूंसां थिया पिए। त दोस्तनि जी रज़ा ख़ुशी सां इन जो कलर ज़रूरु बदिली कयो वियो, पर मुंहिंजो मक़सदु अञा हींअर बि उहो ई आहे त सिंध खे तालीम खपे, ठटे खे तालीम खपे। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जेका ठटे में पूरी सिंध में तालीमी निज़ाम ख़राबु आहे, ठटे में तव्हां 7 साल में को अहिड़ो इनकलाब आंदो आहे, मतिलबु का अहिड़ी जागरता मुहिम जेको असरु पियो आहे माण्हुनि ते? बिल्कुलु, आउं पंहिंजी ॻाल्हि खे रिपीट करे वठां। 2014 में जॾहिं ठटे मकली जेमखाने में जॾहिं हीउ सर्वे पेश कयो, जंहिंमें मूं ऐलान कयो, ऐं दावा सां चवां थो हिते तमामु मोज़ज़ माण्हू वेठा आहिनि, असांजा सीनियर सहाफ़ी वेठा आहिनि, वकील सभु बिरादरी वेठा आहिनि। आउं इहे चैलेंज करियां थो त 2014 जो हीउ सर्वे आयो, बयानु थियो, ते मूं फॉलो करे ऐं तहरीक अॻियां वठी वियुसि। हुन खां पहिरीं ठटे जे समाज में, ठटे जे सोशल मीडिया ते तालीम जे मुतालिक़ केतिरी ॻाल्हि थींदी हुई ऐं अॼु केतिरी थींदी आहे। त अॼु जेकॾहिं उहा ॻाल्हि वधी वई आहे, उहा ॻाल्हि जेको हर कोई माण्हू जी ज़बान ते तालीम जी ॻाल्हि आहे, त हुन ॻाल्हि में थोरो लूण जेतिरो हिसो मुंहिंजो बि आहे। ऐं इहो दावा नथो करियां त अॼु जेको माण्हुनि में शऊर अची वियो आहे, हर को माण्हू तालीम पियो करे, उहो सॼो शऊर मूं आंदो आहे। उन शऊर में एतिरो लूण जेतिरो हिसो मुंहिंजो बि आहे, त असां माण्हू खे इहो अवेयरनेस ॾिनी त तव्हां पंहिंजे लाइ तालीम जो हक़ु घुरियो। अॼु इन्हनि ऑफिसनि में हर को माण्हू दरख़्वास्तूं खणी बीठो आहे त असांजा स्कूल खोलियो, जेको 2014 में माण्हू कोन कंदा हुआ। त इहो तालीमी निसाब हर कंहिंजो पंहिंजो अलॻि अलॻि आहे साईं। 7 रंगी तालीम लॻी पई आहे, जेकॾहिं हर कंहिंजो निसाब अलॻि आहे न, जीअं मिसाल मुल्क जे वज़ीर आज़म कोशिशि कई त हिकु जहिड़ो निसाब हुजे, उहो सुठो अमल हो, पर शायदि उन में कुझु ग़लतियूं हुयूं त उन ते अपोज़िशन वारनि एतिराज़ु कयो। बाक़ी हिकिड़ो ॿारु मदरसो पियो पढ़े, हिकिड़ो ॿारु अंग्रेज़ी पियो पढ़े, हिकिड़ो ॿारु उर्दू पियो पढ़े, हिकिड़ी सिंधी पियो पढ़े। जहिड़ी सोच ऐं तरबियत उनखे मिले पई न, ओड़ा माण्हू पोइ समाज में अची विढ़नि पिया। हिकिड़ो मौलवी जी ॻाल्हि करे चवे थो त तो मियां ग़लति कयो, तो हीअं छो कयो?
तो ॿियो माण्हू जेको अंग्रेज़ी तालीम हासिल पियो करे, चए थो हीअं छो कयो। उन्हनि जे सोच में हिकिड़ो टकराव अचे पियो। जेकॾहिं सभिनि जी हिकु जहिड़ी तालीम हूंदी, यूनिवर्सिटी जो ॿारु सुठो क़ुर शरीफ़ पढ़ी सघे, सुठी नमाज़ जी हुनखे नमाज़ जनाज़ा जी ख़बर हुजे, गुसलनि जी तरीक़े जी ख़बर हुजे, उहो बहितरु आहे। ऐं मदरसे में जेको ॿारु पढ़े पियो उहो सुठी अंग्रेज़ी सिखी जहाज़ हलाए सघे, डॉक्टर थी सघे, उहो बि सुठो आहे। ॿिन्हिनि जो माना तालीम हिकु जहिड़ी हुजणु खपे। अच्छा, असांखे इहो ॿुधायो त जेको सिंध हुकूमत जेको कमु करे पई, उन मां तव्हां केतिरे हद ताईं मुतमइन थिया आहियो त यार कुझु न कुझु थिए पियो? बसि हिकिड़ो असांजो 100 मां 10% कमु करे पई, 90% को बि कोन पई करे। तो मैसेज छा आहे माना आवाम जे लाइ? मुंहिंजो मैसेज इहो ई आहे त जेकॾहिं तालीम वठंदा त जेको हिकिड़ो माण्हू ग़रीब हुन सॼी ज़िंदगी बेचियो ऐं सॼी ज़िंदगी गॾा गाॾी हलाई, उनजो ॿारु तालीम हासिल करे वेंदो त उहो DC ऐं SP थी सघे थो। पर जीअं हुनजो पे मज़ूर हो, तालीम कोन हुई, त हुनजो पुटु बि मज़ूर हूंदो, त हीअ असांजो सिंध जो समाज पोयां ई वेंदो। दुनिया में मिसालूं मौजूदु आहिनि। कोहली बिरादरी जहिड़ियूं अहिड़ी बिरादरियूं आहिनि जंहिंमें हिकिड़ो असांजो दोस्त आहे बदीन में मुकेश मेघवाड़, उहो माना 6 महीना पाकिस्तान में आहे त 6 महीना पाकिस्तान जी ॿियनि मुल्कनि में घुमे पियो। मूं तव्हां वांगुरु समाजी माण्हू NGOs जी दुनिया में आहे। हू फ़ख्र सां चवे थो त मुंहिंजो पे मोची वियो, पर हुन तालीम हासिल कई। अॼु उहो सुठो हिकिड़ो समाज सुधारक, हिकिड़ो नाले वारो माण्हू आहे। त जेकर हिन मकली ठटे में जेको माण्हू गॾा गाॾियूं हलाइनि पिया ऐं जेको मज़ूरी पिया कनि, उन्हनि जा बच्चा जेको छोला पिया खपाइनि, उन्हनि खे जेकर मकली ठटे जे स्कूलनि में बुनियादी तालीम मिले त कल्ह जो ठटे जो DC SP ऐं ठटे जो MNA बि थी सघे थो। जी नाज़रीन, तव्हां वीचार ॿुधा मोहम्मद अली खटक सिंधी साहिब जा। उनजो जेको मक़सदु आहे, हीउ चरियो माण्हू आहे, हीउ चवे थो त मुंहिंजी अॻियां ज़िंदगी भले 25 साल हुजे या 100 साल हुजे, जेसिताईं तालीमी निज़ाम सही न थियो आहे तेसिताईं आऊं हीअ पट्टी न खोलींदुसि। भले हिन पट्टीअ तां बि जेके वाक़िया तव्हां पाण ॿुधा, त इनशाला सिहत जी ज़िंदगी साथ ॾिनूं त वरी बि तव्हां सां मोहबतुनि जा मेला मचंदा। तेसिताईं पंहिंजी तालीम जो, पंहिंजी सिहत जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।